प्यारा शागिर्दो, थार एजुकेशन यूट्यूब चैनल में भलीकार आऊं या कृष्ण परमार। अॼु असां सिंधी ॿिए किताब जे सबक़ 17 जी मश्क कंदासीं। हिन मश्क में सवालनि जा जवाब, लफ़्ज़नि खे सुठनि अखरनि में लिखणु ऐं पढ़णु, लफ़्ज़नि जा ज़िद, अखर मिलाए लफ़्ज़ ठाहिणु, शाह साईं जे मेले जो मुख़्तसर अहवाल ऐं शाह साहिब जे बैत खे सुर सां ॻाइणु सिखंदासीं। अचो त मश्क करियूं। मश्क। इन मश्क जो पहिरियों हिसो आहे हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे पीउ जो नालो छा हो? हिन जो जवाब आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे पीउ जो नालो शाह हबीब हो। ॿिए सवाल आहे, शाह साईं जी शाइरीअ जे किताब जो नालो छा आहे? हिन जो जवाब आहे शाह साईं जी शाइरीअ जे किताब जो नालो शाह जो रसालो आहे। जीम सवाल आहे, शाह साईं जो मेलो कहिड़ी तारीख़ ते लॻंदो आहे? हिन जो जवाब आहे शाह साईं जो मेलो हर साल 14 सफ़र ते लॻंदो आहे। दाल सवाल आहे, शाह साईं जो मक़बरो कंहिं अॾायो? हिन जो जवाब आहे शाह साईं जो मक़बरो सिंध जे हाकिम ग़ुलाम शाह कलोड़े अॾायो। हे सवाल आहे, शाह जा फ़क़ीर तंबूरे ते कंहिंजो राग ॻाईंदा आहिनि? हिन जो जवाब आहे शाह जा फ़क़ीर तंबूरे ते शाह जो राग ॻाईंदा आहिनि। हिन मश्क जो ॿियो हिसो आहे, सुठनि अखरनि में लिखो ऐं पढ़ो। लफ़्ज़ आहिनि बुज़ुर्ग, अज़ीम, रौनक, शाइर, सरताज, कोॾियो। हिन मश्क जो टियों हिसो आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा उबतड़ लफ़्ज़ लिखो। उबतड़ लफ़्ज़ जो मतिलबु आहे ज़िद। मिसाल, आलिम जो ज़िद आहे या आलिम जो उबतड़ लफ़्ज़ आहे जाहिल। ऊंदहि जो उबतड़ लफ़्ज़ थींदो सोझिरो, हिते लिखंदासीं। भलाई जो उबतड़ लफ़्ज़ थींदो बुराई। ॾुख जो उबतड़ लफ़्ज़ थींदो सुख। हिन मश्क जो चोथों हिसो आहे, अखर मिलाए लफ़्ज़ ठाहियो। मिसाल, काफ़, ते, अलिफ़, बे। हिननि अखरनि खे मिलाइबो त लफ़्ज़ ठहंदो किताब। अचो त हिननि अखरनि खे मिलाए लफ़्ज़ ठाहे अॻियां ॾिनल खाननि में लिखूं। बे, ज़े, रे ऐं गाफ़। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठहंदो बुज़ुर्ग, हिते लिखंदासीं। आइन, ज़ोए, ये, मीम। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठहंदो अज़ीम, हिते लिखंदासीं। पे, ये, अलिफ़, रे। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठहंदो प्यार, हिते लिखंदासीं। सीन, रे, काफ़, सीन। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठहंदो सर्कस। हिन मश्क जो पंजो हिसो आहे, शाह साईं जे मेले जो मुख़्तसर अहवाल ॿुधायो। हिन जो जवाब आहे, हर साल शाह साईं जी वफ़ात वारी तारीख़ 14 सफ़र ते शाह साईं जो वॾो मेलो लॻंदो आहे ऐं इहो मेलो 3 ॾींहं हलंदो आहे। उते अदबी महफ़िलूं, शाह जो राग ऐं सुगड़नि जूं कचहरियूं थींदियूं आहिनि। मेले में मलाखड़ो लॻंदो आहे, ज़रई निमाइश थींदी आहे। इन मौक़े ते सर्कस, झूला, रांदीकनि ऐं मिठाइनि जा दुकान वॾे तइदाद में हूंदा आहिनि। हिन मश्क जो सतों हिसो आहे, तस्वीरूं सुञाणे नाला लिखो। हीअ तस्वीर शाह जे रसाले जी आहे, लिखंदासीं शाह जो रसालो। हिन तस्वीर में शाह जा फ़क़ीर राग ॻाईंदे नज़र अची रहिया आहिनि, लिखंदासीं शाह जा फ़क़ीर राग ॻाईंदे। 8 सरगर्मियूं आहिनि। अव्हांखे शाह अब्दुल लतीफ़ जो को बैत यादि हुजे त क्लास में सुर सां ॿुधायो। आउं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो हिकु बैत तव्हांखे सुर सां ॿुधायां थो। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सो, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सो, पन ॿोड़ी पाताल में पहण तारिय तो, पन ॿोड़ी पाताल में पहण तारिय तो, पन ॿोड़ी पन ॿोड़ी पाताल में पहण तारिय तो,
जेकर अची मूं त मेरा ईमान लहा आ प्यारा शागिर्दो, अॼु असां सिंधी ॿिए किताब जे सबक़ 17 जी मश्क कई आहे। ईंदड़ वीडियो में असां सिंधी ॿियो किताब जो सबक़ कुझु अरिड़हं पढ़ंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।